वेलकम बैक नाज़रीन। PDM जे सॾ ते मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलीज़ कढी वियूं आहिनि। JUI पारां खानपुर, सखर, नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलीज़ कढी वियूं आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत ॻाटे टोड़ महांगाई करे अवाम खे आबघात करण ते मजबूर करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत नौकरियूं ॾियण बदिरां हज़ारे मुलाज़िमनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं। PDM जे सॾ ते मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलीज़ कढी वियूं आहिनि। JUI पारां खानपुर, सखर, नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलीज़ कढी वियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ॻाटे टोड़ महांगाई करे अवाम खे आबघात करण ते मजबूर करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत नौकरियूं ॾियण बदिरां हज़ारे मुलाज़िमनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। JUI तरफ़ां रोहड़ी मां निकितल रैली जेका उहा हिन वक़्तु सखर में पहुती आहे। सखर में मौजूदु आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फारूक सुमरो। उन खां वधीक अपडेट्स वठूं था। फारूक, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? PDM जे सॾ ते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज कयो पियो वञे। जी मेहताब, बिल्कुल PDM जे सॾ ते जमियत उलमा इस्लाम पारां सखर में महांगाई मार्च रोड़ी खां सखर ताईं कढियो वियो आहे। मार्च में जेके शामिल सभई जेके जमियत उलमा इस्लाम जा अॻवान कारकुननि या सखर रोड़ी जा जेके रहवासी आहिनि उन्हनि पारां महांगाई नामंजूर, बेरोज़गारी नामंजूर, वफ़ाक़ी हुकूमत नामंजूर जूं ज़ोरदार नारेबाज़ी कई वई आहे। सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो हिते पहुतो आहे। हिन खां अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जा कहिड़ा मुतालबात नहीं, उन्हनि जो हुकूमत खां कहिड़ा मुतालबा आहिनि। अदा तमामु ॿुधाइजो, लॉन्ग मार्च इहो कढियो वियो आहे रोड़ीअ खां, छा मुतालबा आहिनि? महांगाई किथे पहुती आहे? असांजा मुतालबा इहे त महांगाई उरूज ते आहे। ग़रीब आवाम पंहिंजी ज़िंदगी रोज़ जो गुज़ारो करण लाइ तमामु घणो मजबूर थी चुको आहे। औरतूं पंहिंजा बचा विकिणण लाइ तयारु थी चुकियूं आहिनि। इन खां अलावा ग़रीब माण्हू ख़ुदकुशी कनि था पिया। हिन वक़्तु कंहिं बि ग़रीब जी उजरत में वाधारो न थियो आहे, बल्कि महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी वई आहे। ऐं हिन हुकूमत जेका आहे त ॿियनि हुकूमतनि जे मथां इल्ज़ाम थिया आहिनि। हालांकि हिन वक़्तु पाण महांगाई ते कंट्रोल करण में तयारु रही आहे। असां इहो मुतालबो कयूं था पिया त अगरि महांगाई ते कंट्रोल नथा करे सघो, पाण खे सहूलियत नथा ॾेई सघो त इस्तीफ़ा ॾेई करे पंहिंजे उहिदे तां फारिग थी वञो। तमामु ॿुधायो केतिरी महांगाई आहे। लॉन्ग मार्च में तव्हां बि शामिल आहियो, छा हुकूमत खां मुतालबो आहे? असांजो हुकूमत खां मुतालबो आहे त अवाम खे जल्दी कोई रिलीफ ॾियनि। हाणे हर शइ अवाम जी पहुच खां परे थी वई आहे ऐं ग़रीब अवाम पिनण ते मजबूर थी वियो आहे। असां हुकूमत खे मुतालबो था कयूं त या त अवाम खे रिलीफ ॾे या पंहिंजे घर हली वञे। अवाम खे कोई बि रिलीफ नथो मिले। केतिरी महांगाई आहे? महांगाई सर ॾाढी थी वई आहे। सफ़ा जीअण जंजाल थी वियो आहे। इन टाइम त पेट्रोल बि ॾिसो था त ॾाढो महांगो थी चुको आहे। माण्हू जेको आहे न पंहिंजो घर पेट पालण जे लाइ ॾाढा ॾुखिया आहिनि, मजबूर थी विया आहिनि पंहिंजो घर छॾण जे लाइ। अच्छा, अटो खंड वठंदा आहियो डेली? वॾी महांगी असांजी जेकी अॻे 50 रुपए मिलंदी, हाणे 120 रुपया थी वई। असां मजबूर थी विया आहियूं। कहिड़ी शइ वठी माण्हू 500 रुपया कमाइण वारा आहे, उहो छा वठी छा वठे? चांवर ॾिसो, अटो ॾिसो, गिहु ॾिसो, किथे पुॼी वियो आहे। अच्छा सर, तव्हां ॿुधाइजो जेतिरी महांगाई आहे ऐं PDM जे सॾ ते एहतिजाजी लॉन्ग मार्च बि कयो वियो आहे, छा मुतालबा आहिनि? महंगाई जी सूरत हाल सॼी क़ौम बराह रास्त मुतासिर आहे। ताजिर मुतासिर आहे, कारखानेदार मुतासिर आहे, हारीअ मज़दूर त बराह रास्त मुतासिर थी आहे। उनजी गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण वारा इंसान, उन्हनि जो हाल क़ाबिल रहम आहे। PDM जे सरबराह मौलाना फजलुर रहमान साहब सॼे पाकिस्तान में एहतिजाज जो ऐलान कियो। उन सिलसिले में अॼु असां रोड़ी जे तारीख़ी मक़ाम सतन जे आस्थान खां घंटाघर सखर जे मक़ाम ते हज़ारे कारकुन ऐं आवाम समेत एहतिजाज रिकॉर्ड करण आया आहियूं। ऐसा सम्झो था त मुल्क जो निज़ाम हलाइण इमरान ख़ान जे वस जी ॻाल्हि कोन्हे। इमरान ख़ान क़ौम जे मथां रहम करे, आवाम जे मथां रहम करे, मुल्क जे निज़ाम खे हलाइण जे लाइ इख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो करे मुस्ताफ़ी थिए, जे पाकिस्तान में आम इलेक्शन जे ज़रिए आवाम दोस्त हुकूमत मुंतखब थिए। इमरान ख़ान बि चए ॿियनि मुल्कनि खां पाकिस्तान में सस्ताई आहे, तव्हां छा चवंदव? इहो दोखो साफ़ सुथरो दोखो ईअं ई दोखो आहे जीअं 1 करोड़ नौकरियुनि जो दोखो ॾिनो वियो, 50 लख घरनि जी ॻाल्हि कई वई, जीअं रियासत मदीना जी ॻाल्हि कई वई। ॿियनि मुल्कनि जी करेंसी खे बि ॾिठो वञे, पाकिस्तान जहिड़ी बेक़दरी करेंसी ॿियनि मुल्कनि जी कोन्हे। ॿियनि मुल्कनि जी मईशत मुस्तहकम आहे। खामखा अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे आवाम सां हिकिड़ो ॿियो दोखो न करे। जी मेहताब, तव्हां सखर जे रहवासियुनि जमियत उलमा इस्लाम जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त महांगाई आवाम जी
चेल चिबी करे छॾी आहे। खाद खुराक जूं शयूं हुजनि या रोज़मर्रा जे इस्तेमाल शयूं हुजनि, उन्हनि जा अघ आसमान तां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। रोज़मर्रा जी जेका ज़िंदगी आहे उहा तमामु घणी मफ़लूज थी वई आहे। जमीयत उलमा इस्लाम पारां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते जेकॾहिं तव्हां ज़ाब्तो नथा आणे सघियो त इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञो। नई इलेक्शन जो ऐलान करायो त जीअं हीअ जेका महांगाई वारी लहर आहे या मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेका हुकूमत पारां महांगाई जा बम अवाम ते मथां किराया विया आहिनि, अवाम खे त जीअं सुख जो साह मिली सघे। जी मेहताब। फारूक सुमरो, महिरबानी अवांजी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, सखर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में JUI पारां एहतिजाजी रैलीज़ कढी वियूं आहिनि ऐं महांगाई ख़िलाफ़ ई एहतिजाज कयो पियो वञे। नवाबशाह में बि JUI पारां रैली कढी एहतिजाज कयो वियो आहे ऐं अॻवान जेके आहिनि उहे धरणो हणी वेही रहिया आहिनि। इन ते अपडेट्स मालूम कयूं था नवाबशाह मां। टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ ॾाहिरी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। अयाज़, नवाबशाह में बि JUI पारां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे, अपडेट्स छा आहिनि अवां वटि? हाजी मेहता, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हीअ जेका मुल्क में तारीख़ जी बदतरीन महंगाई ख़िलाफ़ पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट ज़िले शहीद पारां ज़िले सदर अब्दुल कयूम चन्ना, अब्दुल करीम बिरोही, शफ़ीक अमन जमाली जी अॻवानी में अल्लाह वाली मस्जिद मां हिकु एहतिजाजी रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी। नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं धरणो वियो आहे। उन मौक़े ते अॻवान चयो त मुल्क वधंदड़ महंगाई, बेरोज़गारी, हुकूमत जी ज़ालिमानी पॉलिसी, मुल्क जे नाइल वज़ीर आज़म ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहियूं। उन्हनि चयो त इमरान मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। पाकिस्तान जी तारीख़ में एतिरी महंगाई कॾहिं न आहे थी। ग़रीब अवाम ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त इमरान ख़ान जी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। हिन खे फिलफोर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। जेकॾहिं ही हुकूमत कुझु वक़्तु रही त मुल्क तबाही जे किनारे ते अची वेंदो ऐं अवाम जेको आहे सो रोडनि ते निकिरंदी बुख ऐं बदहाली जे करे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिननि चयो त जेकॾहिं या साॻी सूरत रही त माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न रहंदा ऐं महांगाई सबबु जेको आहे सो अंदरूनी घरू जेको आहे सो वेल्ट जो ख़दशो बि आहे। हिननि चयो आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं जेके शयूं आहिनि उहो पेट्रोल आहे उहो बि सस्तो कयो वञे त असांजो एहतिजाजी धरणा जारी रहंदा। जी मेहताब। अयाज़ ॾाहिरी, महिरबानी अपडेट करण जे लाइ।